वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो। इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि सां पैदा थियल सूरतहाल तोड़े मुल्की सियासी सूरतहाल ते वीचारियो वेंदो। काबीना इजलास में पार्लियामेंट की बालादस्ती यकीनी बनाइण लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ऐं हिकमत अमली ते मुशावरत कई वेंदी। नए वज़ीर आज़म की चूंड लाइ आज़ाद कश्मीर की कानून साज़ असेंबली जो इजलास अॼु ॿीहर थींदो। हुक्मरान जमायत जे टिनि धड़नि पारां 5 उम्मीदवार मैदान ते लथल। पीटीआई जे चौधरी रशीद वज़ारत उस्मान लाइ उम्मीदवार नामज़द। ऑपोजिशन तरफां पीपी जे चौधरी यासीन के नामज़द कयो वियो। वज़ारत उस्मान की कुर्सी संभालण लाइ 27 वोट घुर्बल। हुक्मरान इतिहाद के 32 मुतहद ऑपोजिशन के 20 मेंबरनि की हिमायत हासिल। अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद ते फर्द जुर्म लागू थींदो या न फ़ैसिलो अॼु थींदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ते इमरान खान के क़त्ल करण जो इल्ज़ाम लगाइण वारे केस में शेख रशीद जो वकील इस्लामाबाद की मकामी अदालत में पेश। जुडिशल मैजिस्ट्रेट अब्बास शाह शेख रशीद की अदालत में पेश न थियण ते ॿुधणी में वक़फ़ो करे छॾियो। कश्मीर वेझो कचे जे नहर पटण वारे इलाइक़े में पुलिस ऐं लोहारनि विच में मुक़ाबलो। 2 एहलकार शहीद। पुलिस मुक़ाबले में पुलिस एहलकार हदी डोमकी ऐं साबिर डोमकी शहीद। 4 एहलकार ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि में एसएचओ गुल मोहम्मद महर, एहलकार मिसरी जखरानी, शाक जखरानी, अब्दुल वहाब जखरानी शामिल। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ तालुके अस्पताल कश्मीर मुंतक़िल कयो वियो। दादूची मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेरबाब चांडियो जे 3 घरवातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेरबाब चांडियो, फरियादी परवेज़ चांडियो ऐं वकील सलाहुद्दीन पंवर सां गॾु अदालत में पेश। इल्ज़ाम हेठायल पीपीएमपीए सरदार अहमद चांडियो, एमपीए बुरहान खान चांडियो भी अदालत में पेश थिया। गिरफ़्तार जवाबदार उन वक़्त जे एसएचओ करीम चांडियो, मुर्तज़ा सिकंदर, अली गोहर, ज़ुल्फ़कार चांडियो खे सेंट्रल जेल खां पुलिस अदालत में पेश कयो। रानीपुर वेझो ॻोठ गरेची में प्लाट की मालिकी तां शेख बरादरी में झेड़ो। गोलियों लगण सबब रब नवाज शेख क़त्ल। खानपुर वेझो कचे के इलाइक़े में जतोई बरादरी की बिंदुरियुनि में पुरानी तकरार तां 1 ॼणो क़त्ल, 2 ज़ख़्मी। फारिग में यासीन बडाणी जतोई क़त्ल, अलहदाद बडाणी जतोई ऐं बाबू जतोई ज़ख़्मी। ठरी मीरवा के वार्ड नंबर 4 के प्राइमरी स्कूल खबर जोगी मां अणॼातल शख़्स जो लाश हथ। तलहार में अकरम बाग केनाल मां अणॼातल शख़्स जो लाश हथ। सिजावल में माल जे वाड़े में नौजवान वापारी बेदर्दी से क़त्ल। इलाइक़े वासी जो लाश ॾिसी पुलिस के इतलाह कयो। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो।